अल्लाहु वलियुल लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनल ज़ुलुमाति इलन नूर। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। अल्लाह वारन जो कलाम बुधा यकीनन अल्लाह वारन जा लफ्ज़ भले सादा हुजन उन्हनि में बरकत अल्लाह जी तरफ खां कुछ निराली हुंदी है। असां अहले सुन्नत जो अकीदो आहे तो छो त अखरां दे विच जो भी अड़िया इश्क दी चाढ़ी मूल न चढ़िया। जेको रुगी अखरन खे ॾिसंदो आहे न वो कॾहिं बि मंज़िल ते न पहुचंदो आहे। जेको सच्चाई ऐं इश्क खे ॾिसंदो आहे अल्लाह ताला उन जो बेड़ो पार करे छॾींदो आहे। महफ़िल जो उन्वान आहे शाने औलिया अल्लाह। साईं जन सां वाइदो कयो त 12 इंशाअल्लाह 12 अल्लाह वारन सां वाइदो जेको थियो थी वियो इंशाअल्लाह ताला। शान आहे मौजू आहे शाने औलिया अल्लाह। ईसाले सवाब मरहूम मगफूर हाजी अब्दुल हलीम लिगारी अल्लाह ताला उन जी बख्शिश फरमाए। अल्लाह ताला उन जा दर्जात बुलंद फरमाए। अल्लाह ताला तव्हां सां जो अचण कबूल फरमाए। आमीन चओ। मौजू ते हो अध कलाक दिल चवे थी थोड़ो दिल खोले ॻाल्हाए। खाहोड़िन खफियसी खाहोड़िन खफियसी अदा सूझे लधो सुबह खाहोड़िन खफियसी खाहोड़ी केर खफी केर आशिकन खां पुछ न त सुने लतीफ खां पुछ। कल्बी छाहे रूही छाहे सिर्री छाहे खफी छाहे अखफा छाहे अजीजा ने मन वक्त महदूदा। खाहोड़िन खफियसी अदा सूझे लदो सुबह आशिक इन्हें अखरे वनी लंघिया ला मकान हू सा गॾिजी हू थिया बाबू से बिरयान सबो ई सुबहान आयो नजर उन्हनि जे छो त सुरमो सुफेदीअ जो सुरमो 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 सुफेदीअ जो जन विधो जन जन
सुरमो सुफेदी जो अदा जदह विधो जल तदह डिठी तन अच्छाई आलम जी जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। दुरूद खुली न पढ़ी दुरूद खुली पढ़ी तो के हेडो तवा साईं जन जे पाक लफ्ज़न मुबारकन सा शान बुधो मुझे महबूब जे दुरूद जो मजबूर थी मुखे हिकड़ी गाल करनी पइजी वे 60 साल जो गरीब कुराड़ो आ घणन सालन जो 60 साल जो कुराड़ो निमाज जो पाबंदा 60 साल जी उम्र जिक्र अज़कार निमाज में गुज़रण वारो आ रस्ते में सफर करे रहियो आ सफर कंदे कंदे टे पहरिए जे निमाज जो टाइम थी वयो कह गोठ जे भरमा गुज़र थियो दिल में ख्याल कई असर जे निमाज जो टाइम आ वक्त हुजे हां तोखे बुधाया हां त अल्लाह कुरान करीम में टे पहरिए जे निमाज जो ताकीद छो कयो निमाज़ू त मिड़ई रब के प्यारियों अल्लाह क्लियर फरमायो इन्न सलात कानत अलल मुमिनीन किताबम मौक़ूता। बेनियाज रब फरमायो हर निमाज पाजे पाजे टाइम ते अदा कदा कयो लेकिन हर निमाज जो जिक्र कंदे पर टे पहरिए जो अल्लाह जिक्र अलग छो कयो आ राज वडो आ इन करे नथो खोलिया इन आशिक जी टे पहरिए जे निमाज जो टाइम थियो आ गोठ खां गुज़र थियो आ गोठ जे बाहिरा हिकड़े खूह के निसंदो आ दिल में ख्याल कंदो आ पानी कढी वुज़ू कया जडे खूह जे करीब आयो ॾिठई त डोलियो पयो आ मगर रसो मौजूद नाहे गोठ ने निहारे थो गोठ जे भर में हिकड़ो गरड़ो ॾिसी दरवाज़ो खड़काईंदो आ ऐ अल्लाह जा बांधो रसड़ो ॾियो त मां खूह मां पानी कढी वुज़ू करे रब जो फर्ज़ पूरो कयां। जदे घरड़े जो आवाज खड़के जो आवाज अंदर हिक न्याणी बुधो आ पर्देदार न्याणिया पर्दे जे अंदर रही करे चवण लगी ओ निमाज़ी 60 साल गुजरी वया अज भी खूह मां पानी कढण जे ला हिक रसे जो मोहताज ही निहारे चवण लगो ए नौजवान छोकरी तुझो दिमाग त सही पानी हेठा खूह ते रसो नागे पानी कीअं निकरंदो उन न्याणीअ चयो परे थी त तोखे दस्यां त पानी पाणी कीअं निकरंदो उन अल्लाह जे नेक बानड़ी मुझे मदीने वारे मीर जे दीवानी पर्दे में ईंदे करे पानी जे खूह जे पग जे मथा बीहंदे करे कुछ पढ़ियो आ चपड़न में पढ़ियो आ दिल में पढ़ियो आ हथड़ो हेठ करे अञा इशारो ॾींदी आ त अल्लाह जे हुकुम सां पानी मथे कपरन खां वहण शुरू कंदो उन 60 साल जे जिंदगी गुजारी अल्लाह जे इबादत में गुजारी निमाजी पक्को होयो चवे पियो त पानी दे दिसा या हिन अल्लाह जे नेक बांधड़ी दे दिसा अजीजा ने मन उन अल्लाह जे बानी चयो ऐ अल्लाह जा बाना वुजू करे वठ उन कुराड़े 60 साल जे वुजू त कयो निमाज शुरू कई न्याणी इशारो दिनो पानी मंजिल ते पहुंची वयो न्याणी पांजे घरड़े दे रवानी हिन निमाज निमाज पढ़ी रोई चवे तो ओ मुझा करीम रब ओ मुझा सुना करीम रब इन राज ताज पर्दो खड़ो त मां बि इन राह जो राही थी पवा वापस जे दरड़ो खड़काई अंदरों जवाब मिलियो केर
चवे तो सागियो नमाजी अंदरा जवाब मिलियो अन्या पानी खपई चवे तो पानी न खपे ओ अल्लाह जी बानी तोखे कसम आहे पंहिंजे पैदा कंदड़ परवरदिगार जो मूंखे एतिरो त ॿुधा इहो वखर किथों वठी आईया इहो वखर कहिड़े दुकान तां मिलंदो आ जो इशारो रुगो ॾियणो तुंहिंजो कम पाणी पाणई मथे अची वियो निहाणी पर्दे जे अंदरो जवाब दिनो ऐ अल्लाह जा बाना अल्लाह जे इज्जत जो कसम ॾियण वारा इहो ॿियो कोई विर्द नाहे जेस ताईं मां पंहिंजे महबूब मदीने जे ताजदार ते दुरूद जो 1000 न पढ़ंदी हां तेसी निंडड़ी मां कान कंदी हां अजीजान मन मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दे दुरूद खुशी सां पढ़दो कर जॾहिं दुरूद जो मौक़ो मिलई सुस्ती न कंदो कर छो त नमाज पढ़ई तुंहिंजी तुंहिंजे ला मुंहिंजी मुंहिंजे ला ज़िक्र कयई तुंहिंजे ला मुंहिंजो मुंहिंजे ला हज कयई उमरो कयई पर जॾहिं दुरूद पढ़ंदो आ न की तुंहिंजे ला न की मुंहिंजे ला दुरूद मुंहिंजे महबूब जे ला लबन मां पो निकरंदो आ मुंहिंजो रब अगे ही कबूल करे छॾींदो आ दिल खोले चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह फरमायो अल्लाह वलियुल लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर मुझे सुने करीम रब जो कुरान बुध मुझे बेनियाज रब फरमायो अल्लाह अल्लाह वली जी सिफत कहजी आ जो मुझे रब जी जवाब दे शाने औलिया अल्लाह अल्लाह कुरान में फरमायो अल्लाह वलियुल लज़ीना आमनू बेनियाज रब फरमायो मां अल्लाह ईमान वारन जो वली आया केर तो फरमाए जवाब दे अल्लाह वलियुल लज़ीना आमनू ओ मुझा करीम रब ओ मुझा सोना करीम रब रुगी तो रब जी जात वलिया या कहे बेखे भी वली बनायो थई रब जे कुरान का बाहर न गालाइंदुम अल्लाह फरमायो इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमूनस्सलाता व यु'तूनज़्ज़काता व हुम राकिऊन मुझे बेनियाज रब फरमायो इहा वली सिफत मां अल्लाह जी जात जिया मगर मां रब जी मर्जिया रहीम मां अल्लाह जी सिफत आ पर जते राजी थींदो हां उनखे सिफत अता करे छडींदो हां करीम मां सिफत अल्लाह जिया जते राजी थींदो हां उनखे अता करे छडींदो हां परवरदिगार रब मां सिफत अल्लाह जिया पर इहा सिफत मां रब राजी थी करे हिक मां खे अता करे छडिया मुझे बेनियाज रब जा बांधड़ा मुझो बेनियाज रब फरमाइंदो मां अल्लाह इन सिफत जो मोहताज नाया इहा सिफत मुजी जातिया जेके मां अल्लाह अता कंदो हां उहा मां अल्लाह जी अताईया अल्लाह जा बांधड़ो मुझा मौला इन सिफत जो कमाल कहड़ो आ मुझे बेनियाज रब फरमायो युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर मुझे अल्लाह फरमायो मां अल्लाह ईमान वारन जो वली हां मुझा मौला इन वली जे सिफत सा तू छा कंदो है खालिक कायनात मालिक कायनात सब कुछ मौला तुझी कुदरत मुझे बेनियाज रब फरमायो युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर
जेके गुनाहन जे जुल्म जे अंधकार खंडन में पियल हूंदा मां अल्लाह राज़ी थी करे उन वली जे सिफत सा उनन के ऊंदा है खंडन मां कढी करे नूर वारे रस्ते ते पहुंचाए छदींदो हां। तवज्जो कर मुझा दोस्त मुझो बेनियाज़ रब मुझो बेनियाज़ रब इन सिफत सा सिफत सा धड़कन के धणिय वारो बनाईंदो आ किरलन के उथारींदो आ इहा सिफत जंहिंखे भी मुझो अल्लाह अता करे छदींदो आ उहे मुझे रब्बुल आलमीन जा बाना मुझे मुस्तफा जा दीवाना जदे हिकड़ी निगाह कंदा हन त हज़ारन जूं दिलियूं तब्दील करे छदींदा हने। मिंटन जो पाबंद हाँ हजरत जुनैद बगदादी नालो वरतुम चो कह जो नालो वरतुम हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैहि जे दरबार में नौजवान आयो आ किबला से अर्जड़ो आ चौ नौजवान किबला जंगल में रे नौजवान जेके रोज जे बुनियाद ते शराब पियन था किबला मेहरबानी करे उन्हनि जे मथा का निगाह फरमायो अजो अल्लाह जो कामिल वली जुनैद बगदादी जड़ो जवान घोड़े ते सवार थी करे सिधो उन जवानन वट आयो मुंह मुबारक ढक्यो पयो उन्हनि पहिरीं सोचो त अलाए केरा सुणे जुनैद चेहरो ज़ाहिर न कयो तवज्जो कयो पाण उन टिन शराबिन के फरमायो फिक्र न कयो असां बि पियंदा आहियूं। तवज्जो हजरत जुनैद बगदादी फरमायो असां बि पियंदा आहियूं पर अकेलाई में पियंदा आहियूं अॼु दिल चयो त दोस्तन सां गॾु पियूं उन टिनी शराबिन चयो मेहमान जवान भली आए पर अॼु असांजी मजबूरी आहे अॼु असां वटि काई शइ मौजूद नाहे प्यारण जे लाइ कुझु बि नाहे असां नथा कुझु ॾेई सघूं। हजरत जुनैद फरमायो किथां वठी अचो चयो इस्लामी हुकूमत ॾींहं जो कोन मिलंदो मुझे दिल पर जुनैद फरमायो मां तो तव्हां खे अहिड़ो कमु ॾसियां उहो कमु कंदा वेंदव जिथे वेठा हूंदव उते उॾामी जाम पहुची वेंदो। वारो कर साईं असां के द पंध करे करे मोह लिकाईंदे लिकाईंदे वरे हथी वया हज़रत जुनैद फरमायो देर न कयो थो वुज़ू कयो छा फरमायो उथो वुज़ू कयो जेडी मल उन्हनि वुज़ू कयो सुणे जुनैद मुसल्लो विछायो पाण फरमायो मुसल्ले ते बीहो मुसल्ले ते बीठा हुननि खे पंहिंजी लालचा मुझे जुनैद खे पंहिंजो जुनून अज़ीज़ाने मन हो शराब जे हुसूल जेला मुसल्ले ते वेठा हजरत जुनैद बगदादी जॾहिं नफ़िल जी शुरूआत कंदे सजदे में पहुंची करे जुनैद दाह कयो ओ मुझा मौला जेके तुझे दर खां खिड़ी वया हुया जुनैद तुझे दरड़े ते पहुंचाया ओ मुझा करीम रब हे दुनिया जे शराब जा आदि अॼु हिननि खे इश्क जो को नशो दे मौला। सुणे जुनैद सलाम हीअ वरायो सुणे जुनैद सलाम हीअ वरायो हेॾहूं वारा बि दीवाना हेॾहूं वारा बि दीवाना ओ जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता मस्ती दे विच मोहब जो मिलिया मस्ती दे विच मोहब जो मिलिया अल्लाहू मस्ती दे विच मोहब जो मिलिया मस्ती दे विच मोहब जो मिलिया हस्ती हो नहराम ओ जह दिल दीता इश्क दा जाम सासिल मस्तो मस्त मुदामल जह दिल दीता तरसयां दे समय सिपाही तरसयां दे समय सिपाही अल्लाहू तरसयां दे समय सिपाही
दर सयादे समय सिपाही सच्चल खास गुलाम जह दिल दीता इश्क दजा मुसासिल मस्तो मस्त मुदाम जह दिल दीता जेके मुझो बेनियाज रब 5 मिनट बाकी जेके मुझो बेनियाज रब वली जे सिफत सा नवाजी दुआ ओ निगाह का दुआ दिल जी तकदीर रब बदलाए छड़ी दुआ इमाम आज़म अबू हनीफा जो रहमतुल्लाह ताला अलैह इमाम आज़म अबू हनीफा जे पाड़े में शराबी बार बार शराबी जो जिक्र इन करे थो कया जो दुनिया शराबी खां नफरत कई वेंदी आ दुनिया में शराबी के मुंह न लादो वेंदो आ लेकिन अल्लाह जे कामिल ने निहार जेतरो कपड़ो घणो मेरो हुंदो आ धोबी हेतरो वधीक उन कपड़े ते तवज्जो ॾियण फरमाईंदो आ इमाम आज़म अबू हनीफा जे पाड़े में हिकिड़ो शराबी रात जो शराब पी रोज रात जो पाड़े जी निंद्र हराम कंदो हुयो माइट तंग थी करे खाने में बंद कराया हिक रात गुज़री आवाज कोन आयो सुबह ते अल्लाह जे महबूब जे दीवाने इमाम आज़म अबू हनीफा दरवाजो खड़काए पुछो ॿियो ख़बर नौजवान रात जो आवाज कंदो हो अॼु आवाज कोन आयो आ चयोसीं उन तंग कयो हो हाणे आवाज न ॿुधंदो उनखे थाने में बंद कराए आया हो वहां मुझे मदीने वारे मीर जा दीवाना इमाम आज़म अबू हनीफा सिधो थाने ते आया हद जे अमलदार खे चयो असां ज़मानत दा खणो इन शराबी के आजाद कर वरी शिकायत कान मिलंदी थानेदार चवण लॻो किबला जंहिंमां माइट बेज़ार जंहिंमां मिट बेज़ार उन्हनि खे तव्हां ज़मानत था ॾियो मुंहिंजे सुहिणे इमाम आज़म साईं फरमायो त मदीने वारे मीर जे ग़ुलामनि जी इहा ई निशानी आहे ओ जंहिंमां पंहिंजा बिछन बेज़ार जंहिंखे ॿाहिरि प्यार तन जे लाइ मुझो आका वेठो अजीज़न मन मजबूर आहियां वाइदे जो पाबंद आहियां इमाम आज़म अबू हनीफा फरमायो इनखे इजाज़त ॾियो ज़मानत मां थो खणा हथ जो सूबेदार वञी चवण लॻो ऐ शराबी तो मां भाइर बेज़ार तो मां मां पीउ बेज़ार ऐ ज़ालिम निहार त तुंहिंजी ज़मानत केरु खणण आयो इमाम आज़म अबू हनीफा साईं जुबान खलास अल्लाह मुझी गाल साईं पुछो साईं ऐलान करे पुछो बा मौलवी 1.5 कलाक तक़रीर रखंदे या थोड़ी मार्ज के उसे अध कलाक पाण फरमाए 7 कलाक वेहूं था दुआ चे घुरऊं था साईं आड़े 1.5 कलाक पूरो आड़े 1.5 कलाक बाल देंदे साईं 1.5 बस नथो कुछ आमा इंदल्लाह मुझे तमाम गवाह हो त मुझी जिम्मेवारी कान मां पंहिंजे वाइदे जो पाबंद हां छो त याद रखो जेके माण्हू वाइदे जी खिलाफ वर्जी कंदा खुदा जाॾो जवाब ॾियणो आहे व औफू बिल अहद इन्नल अहद कान मसऊला क़यामत जे ॾींहुं मुंहिंजो अल्लाह फरमाए थो पुछंदो मैं त वाइदो करे वाइदे जी खिलाफ वर्जी छो कई हुई मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जेकॾहिं तव्हां चओ था 2-3 मिंट सही मां वेहां थो हालांकि मां वाइदे जो पाबंद पर साईं ॾसे थो साईं जन वया हलिया अल्लाह ताला साईं जन जो सफ़र आसान इमाम आज़म अबू हनीफा तवज्जो इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह ताला अलैह उन शराबी शख्स की ज़मानत खैया हद जे सूबेदार अंदर वनी आवाज ॾिनो ऐ ज़ालिम तो मां अबो अम्मा बेज़ार थी वया जरा बाहर त निहार कीअं 24 जो चंड तुंहिंजी ज़मानत खणण जे लाइ आयो आहे इमाम आज़म अबू हनीफा ॾे जीअं उन नौजवान निहारियो हयाव खां कंधु हेठि तो करे तवज्जो कर मुसलमान इमाम आज़म अबू हनीफा हिकिड़ो हरफ भी कोन चयो इएं बि कोन चयो त शराब
छो पीअंदो आहियां ईअं बि कोन चयूं त ॿीहर शराब न पीजा छो त अफलाक से लाई जाती है अफलाक सिलाई जाती है अरे सीनों में छुपाई जाती है इश्को मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है। इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाहि ताला अलैहि ज़ुबान सा कुछ कोन चयो हथड़न सा कुछ कोन चयो हिकड़ी निगाह उन नौजवान दे कया नौजवान ॾिसी करे कंध झुकायो अॻियां इमाम आज़म अबू हनीफा पोयां नौजवान जॾहिं उन जे दरड़े ते पहुता इमाम आज़म सां बीही रहियो नौजवान कंध हेठ कयो पाण फरमायो बचड़ा वञो अल्लाह ताला तोखे हिदायत फरमाइंदो। इमाम आज़म अबू हनीफा जियां इहो जुमलो फरमायो नौजवान अंदर वयो इमाम आज़म अबू हनीफा उते भी अर्श दे निहारे चयो ओ मुझा मौला ओ मुझा करीम रब तुझे महबूब जे गुलामन जो कम तोखा दूर थियलन के तुझे करीब आणन यार अगते मिड़ई तोखे पार तू हने। इमाम आज़म अबू हनीफा अल्लाह जे दरबार में दुआ घुरिया ये लफ्ज़ चया ये चे इमाम आज़म अबू हनीफा हलिया वया हिकड़ी रात गुजरी वई आवाज कोन आयो बी रात गुजरी वई आवाज कोन आयो इमाम आज़म अबू हनीफा दिहाड़े ते वरी दरड़ो खड़कायो उन शराबी जा भायर निकली आया इमाम आज़म से पूछो ॾियो ख़बर तव्हां जो भाउ काथे आ चयो किबला घर में आ आवाज कोने चवन था अल्लाह जे इज्जत ऐं जलाल जो कसम अल्लाह कहिड़े जुवान निगाह करे छदी निगाहे वली में वो तासीर देखी बदलती करोड़ों की तकदीर देखी अल्लाह केड़े जवान जी निगाह पैजी वई जीअं जो मोटी आयो आ ज़ारो कतार रोई रहियो आ मुसल्ले तो परे थियण जो नालो ही कोन थो वठे। अल्लाह वलियुल लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर वली जी इहा निशानियां छो त वली सिफत मुझे बेनियाज रब जी कंहिंजी सिफत अल्लाह जे ज़ात जी सिफत ऐं मुझे बेनियाज रब फरमायो इन सिफत सां गुमराहन के मां हिदायत वारो बनाईंदो हां अज भी औलिया अल्लाह दे निहार मरहूम अब्दुल हलीम लिगारी जंहिंजी तारीफ़ साईं पंहिंजे ज़ुबान सां करे वया मां त उन जे ज़ात खां वाक़िफ़ न आहियां लेकिन एतिरो ज़रूर समझां थो त दुनिया जो दस्तूर आ कणक काहींदे त जुअर कान मिलंदी वौण कहीं दे त कमद कोन मिलंदो सारियूं कहीं दे त मुझा दोस्त अजीज फुटी कान मिलंदी जित जे मरहूम जे ईसाले सवाब जेला ए दुरूद ऐं ज़िक्र जी महफिल सजाई वई आ लगे थो त इन पीरीअ जो कनेक्शन को यार जे ज़ात सां ज़रूर हूंदो। पोइ मुझा दोस्त अजीज जेकॾहिं चाही तो त दुनिया मां तुझो नालो न मिटजे हमेशा तोखे याद कयो वञे त पोइ मुझा दोस्त अजीज देर न कर तन तस्बीर मन मणियो दिल दबूरो तलबजू वहदत सुर वजल वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुल से सुताई सुहल यार निंद्र इबादत तन जी हिक सां प्यार कर दुनिया जा सां लाहे छॾ ओ हिकु केरा छो जेको 70 अमड़न खां वधीक प्यार करण वारो आ दुनिया जे अंदर
दुनिया जे अंदर हिकड़ी अमड़ जो प्यार तव्हां भी ॾिठो मूं भी ॾिठो हर कंहिं ॾिठो आहे हिकड़ी अम्मा जो प्यार इहो हूंदो आहे बचड़े खे सुबुह जो कम सां मोकिलींदी आहे बचड़ो कम ते वेंदो आहे अम्मा पैसा ॾींदी आहे बचड़ा खंड जो किलो वठी अचजा बचड़े क्रिकेट रांदि में अम्मा जी ॻाल्हि विसारे छॾी रांदि रूंद में लॻी वियो पैसा भी ख़र्च करे छॾी मंझंदि ताईं अम्मा कावड़ी वेठी आहे जीअं ईंदो घटि न कंदी मांस जीअं शाम थींदी वेंदी आहे अम्मा जी कावड़ लहंदी वेंदी आहे बचड़े जी उकीर वधंदी वेंदी आहे छो त मां चो मां वरी चो मावा अमड़ जो मिसाल दुनिया जे अंदर बियो मौजूद ना है मुझा दोस्त अजीज जीअं शाम थींदी वई अमड़ जी उकीर वधंदी वई अमड़ जी कावड़ खत्म जीअं सिज लाड़ू थी वियो अमड़ रस्तो निहारे रही आहे खंड भी विसरी वई पैसा भी विसरी विया अम्मा इंतजार में त मुंहिंजो बचड़ो गुलाम अलीशा केॾी महिल थो अचे अम्मा रस्तो निहारे रही आहे जीअं सिज लहंदो आहे अम्मा ईंदड़ वींदड़ खां पुछंदी आहे त मुंहिंजो गुलामड़ो काथे ॾिठुई जवाब दे यो हिक दुनिया जी अम्मा है जीअं बचड़ो पहुंचंदो आहे परे खां रुगी मुंहुं ढलड़ो करे अम्मा दे रोई निहारींदो आहे अम्मा मार कान ॾींदी आहे सीने सां लाईंदी आहे अम्मा मार गाला अम्मा मार कान ॾींदी आहे सीने सां लाहींदी आहे ग़लतीअ जो कान पुछंदी आहे पैसनि जो कान पुछंदी आहे खंड जो कान पुछंदी आहे जीजल अमड़ पुछंदी आहे मुंहिंजा जानी मानड़ी खाधी थई आहे कान खाधी थई इहो हिकड़ी दुनिया जी अम्मा या हिकड़ी दुनिया जी अम्मा हिकड़ी अम्मा जो प्यार एतिरो आहे जरा गौर कर जंहिंजे लाइ मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो त मुंहिंजो अल्लाह 70 अमड़नि खां वधीक पंहिंजे बहाने सां प्यार कंदो आहे तवज्जो अम्मा प्यार त कंदी आहे पर कैसा कंदी आहे छो जैसा खून जो रिश्तो जवाब दे कैसा कंदी आहे बच्चा त खोड़ ईंदा वेंदा आहिनि पर अमड़ खे उकीर कंहिंजी हूंदी आहे जो जेको पेट ॼाओ हूंदो आहे जंहिंसां खून जो रिश्तो हूंदो आहे जंहिंसां खून जो तालुक हूंदो आहे ऐं अज़ीज़ाने मन इते जुमिलो चवां क़ुरान जी आयत पढ़ी चवां अम्मा जे खून जो रिश्तो तवज्जो अम्मा जे खून जो रिश्तो ग़लतियूं मिड़ई माफ़ अम्मा जे खून जो रिश्तो ग़लतियूं मिड़ई माफ़ अम्मा कपड़ा धोराया अम्मा मानड़ी खाराई अम्मा हंधड़ो विछाए सुम्हारियो या हिकड़ी मां गौर कर जेको 70 अमड़न खां वधीक प्यार थो करे अज़ीज़ाने मन हिकड़ो जुमलो चई गुज़रा जेका अम्मा दुनिया जी अम्मा जेका अम्मा दुनिया जी अम्मा 5 10 20 सालन खां बच्चो गुम थी वञे अम्मा आसरो लाहे छॾींदी आहे मगर मुंहिंजो बेनियाज़ रब 80 साल उम्र गुज़री वई 100 साल उम्र गुज़री वई गुनाह कंदे बेफरमानी कंदे मगर अॼु भी अल्लाह जी रहमत सदे रही आहे जहिड़ो आहीं तहिड़ो हली मिट छॾे विया माइट छॾे विया दोस्त छॾे विया हीणो हाल ॾिसी सभई छॾे विया मगर अल्लाह जी रहमत अॼु भी सॾे रही आहे न रुगी सॾे रही आहे न रुगी सॾे रही आहे पर आवाज़ ॾेई रही आहे हिकिड़ो कदम तूं वधाए 10 कदम मां अॻिते हली थी अचां जवाब दे ईमानदारी सां सचो आहे या न ऐं मुसलमान अहिड़े करीम रब सां कीअं तो नातो छिनी उन मुंहिंजे करीम रब इहो तोसां नातो छो ॻंढियो आहे जेकॾहिं गौर करी अम्मा इन करे नातो ॻंढियो जो उन जो खून तो में मौजूद आहे मुंहिंजो अल्लाह इन करे तोसां प्यार थो करे जो तुंहिंजे दिल में मुंहिंजे मुस्तफ़ा जी निस्बत मौजूद आहे
अल्लाह जे कुरान जी आयत करीमा पढ़ा मुझे अल्लाह के खबर आ त नेकोकार केड़ो आ हेड़ो गुनहगार केड़ा तुझे मुझे लछणन जी खबर आ पर पोइ बि मुझे बेरियाज रब फरमायो कुंतुम खैर उम्मतिन हे दुनिया दारुल इम्तिहान चो दुनिया दुनिया चाहे चो दारुल इम्तिहान नेकी करण जो मौको हिते आ गुनाह करण जो मौको हिते आ अल्लाह के बाडाइण जो मौको हिते आ रब के रिझाइण जो मौको हिते आ रब के रिझायूं भी नथा गुनाहन खां मुड़ूं भी नथा इंतहा करे छडीसी को बि रब थो चवे कुंतुम खैर उम्मतिन मुझा महबूब तुंहिंजा ॾाढा भला तवज्जो कर ओ मुझा मुस्तफा तुझी उम्मत ॾाढी भली आ असां सवाल कयो वली भला बुजुर्ग भला पीर भला कलंदर भला भिटाई भलो गौस भला कुतुब भला अब्दाल भला दुनिया जाने को कार भला मौला असां जा सचारई पला द चिक में मुझो बेनियाज रब थो फरमाए मां तो दे नथो ॾिसां मां त पंहिंजे यार जे निस्बत ॾे ॾिसी रहियो दुनिया जो मिसाल दिया हारी आही त तुझे ला जमींदार आही त तुझे ला व्यापारी आही त तुझे ला ऑफिसर आही त तुझे ला अगर ऑफिसर जो या कहे हारी जे जमीन ते को रोज अची कम दुपटे थो वने रोज ज़्यान करे थो वने हारी डंडो खणी वेही रहो अज न छडी दो मास सजी रात ओ जागो कये रात जे पोए हिस्से में जेडी मल चोर कमद में घिड़ियो हारी डंडो खणी निकरी आयो हाने निकरे त न छड्यास जी जो निकतो हारी डंडो सिधो कयो अगे हमराह जो कपड़ो लाथो ॾिठई अड़े हे त अदे वलीदाद जो पुत्र छा ॾिठई इते तहां में त को वलीदाद कोन्हे न जे अड़े हे त अदे वलीदाद जो पुत्र मकसद छा है अड़े हे त बिना मुझे दोस्त जो पुत्र डंडो हीअ सिधे करण वारो पोइ ते करे चवे तो गाल बुध सजी रात निंड फिटाई थम दिल में इरादो होता जी जेको चोर पकड़ियो टंग भंजदो मास छडींदो मास कोन पर गाल बुध वक्त थई भला जो मुझे यार जे निस्बत वारो थी वियो कसम थव पैदा कंदड़ रब जो जवाब इहा ॻाल्हि सची आहे डंडो हणदे उनखे कोन हणदे न छो न हणदे चोर त आहे चोरी त कई थई रंगे हथों पकड़ियो थई पर पोइ बि चवंदे न छॾे हां पर छा कयां मुंहिंजे यार जे निस्बत वारो हई मुंहिंजे दोस्त जे निस्बत वारो हई हे ॾोहन जी माफ़ी थई अचे ही गडड़ो कमद जो बि खणी वञी इहा ॻाल्हि सची आहे या न मां तोखां थो पुछां तूं कमज़ोर तूं ज़ईफ़ तूं लाचार तूं बेवफा पोइ बि तोखे पंहिंजे यार जी निस्बत प्यारी आहे मुंहिंजो रब त रब्बुल आलमीन मुझो मुस्तफा त रहमतल लिल आलमीन खुदा जे करे महबूब जे निस्बत खे न ॾिसंदो त कंहिंजे निस्बत खे ॾिसंदो जुमलो चवण दे मुखे हिते हेतरो गंद में भरिया पिया हो महबूब मदीने जो ताजदार गुंबज़े खजरा में रूहानी तौर पे तो मुझे मुस्तफा कौन कहते हैं कौन कहता है कि वो रहते हैं मदीने में गलत कहते हैं मेरे आका तो रहते ही आशिकों के सीने में लेकिन मुझा दोस्त जाहिरी तौर पे मुझे मदीने जो ताजदार गुंबज़े खजरा में आरामिया मुझे मुस्तफा जा दीवाना मुझे हुजूर गुंबज़े खजरा में आरामिया हिते तू असां हदूं टपी वियासीं तॾहिं बि रब चवे थो त महबूब तुंहिंजा भला आहिनि तसवुर त कर जॾहिं न क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं न क़यामत जो ॾींहुं थींदो मुझो मुस्तफा गुंबज़े खजरा में न हूंदो गुलामन जे विच में हूंदो मुझो महबूब गुंबज़े खजरा में न हूंदो मुझो मुस्तफा गुलामन जे विच में हूंदो लिवाउल हम्द वारो झंडो हथ में हूंदो उन महिल गुलाम ॾोह कोन कंदा हूंदा उन महिल गुलाम बेफरमानियूं कोन कंदा हूंदा उन महिल त मुझे मुस्तफा ॾे निहारे चवंदा महबूब हाणे मिड़ई पार तूं थई ॿुधा हिते गुनाहनि जी इंतहा कईसीं रब तो चवे भला हो जॾहिं मुस्तफा जे साम्हूं हूंदासीं छा रब चवंदो त किना हो जवाब अल्लाह चवंदो त किना हो रब चवंदो न महबूब जहिड़ा आहिनि तहिड़ा तुंहिंजा आहिनि
मौला मुहजाहन वो मुझा महबूब मां रब तो सां वाइदो कयो हो न वल सौफ युतीक रब्बुक फतरदा। ओ मुझा महबूब अज आदम चवे थो रब तू राज़ी थी, हज़रत ईसा चवे थो रब तू राज़ी थी, खलीलुल्लाह चवे थो रब तू राज़ी थी, ज़बीहुल्लाह चवे थो रब तू राज़ी थी, कलीमुल्लाह चवे थो रब तू राज़ी थी, खलीफतुल्लाह चवे थो रब तू राज़ी थी, नजीयुल्लाह चवे थो रब तू राज़ी थी। पर मुझा मुस्तफा जो मां रब थो चवां मुझा मुस्तफा जो तू राज़ी थी। कुरान पढ़ा, कुरान पढ़ा। अल्लाह फरमायो व मिनल लैल फतहज्जद बिही नाफिलतल लक असा यबासक रब्बुक मकामम महमूदा। दाजत मुझे मुस्तफा जा रब वठ हिते छा ॾिठो अथई, हिते त मुंहिंजो मुस्तफ़ा 69,999 पर्दनि में ढकिजी आयो आहे। हिकिड़ो पर्दो खोली दुनिया दीवानी लॻी पई आहे। अहिड़े दौर जे अंदरि जीअं साईंजन ॻाल्हि पे कई त वहां गई कंध टोड़े छॾिया, मुंहिंजा दोस्त किरोना मुल्क ॿोड़े छॾिया, पर अॼु बि मुंहिंजे मुस्तफ़ा जे मीलाद जो नालो या यारिहं वारे यार जो नालो त दुनिया दीवानी थी गॾु थिए थी। हिकिड़े अबे जा ॿ पुट, हिकिड़े जी ॾखिण मोहड़, हिकिड़े जी ओलह मोहड़, हिकिड़े जी उत्तर, हिकिड़े जी ॾखिण, गॾु कोन था वेहनि, पानी नथा खाइनि, लेकिन मुस्तफ़ा जा दीवाना त ॾिसो, ज़ातियूं अलॻि, क़ौमूं अलॻि, लेकिन निस्बत हिकिड़ी मदीने वारे जी आहे। ईअं गॾु वेठा आहिनि जॾहिं हिकिड़ी अम्बड़ जे पुटनि खां बि वधीक प्यार वारा आहिनि। हे कंहिंजो कमाल आहे, चओ मुंहिंजे मुस्तफ़ा जो कमाल। कंहिंजो कमाल आहे, जवाब दे। चओ जे तू न पहुची हाथ दर दर ठुकरा इन्हा, तू जे न पहुची हाथ दर दर ठुकरा इन्हा, है भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इन्हा, है भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इन्हा, ही कुर्बत जा प्यारा चो मिठड़ा मदीने वारा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। अल्लाह साईं तू न पहुची हाथ दर दर ठुकरा इन्हा, है भोला ऐं बांदर समझी माण्हू मछरा इन्हा, ही कुर्बत जा प्यारा मिठड़ा मदीने वारा। वायदे जे अंदर ज्यादा खां ज्यादा कुरान पढ़ी वठा, मता कह मुझे दोस्त के सुभाणे को मयार दई विझे। मुझे बेनियाज़ रब फरमायो व मिनल लैल फतहज्जद बिही नाफिलतल लक असा यबासक रब्बुक मकामम महमूदा। अञा कणक जे अन्न जो अञा कदुर कोन हूंदो, छो त अञा अन्न जाम आहे। जेॾी महिल न डिसेंबर हलियो वियो, जनवरी हली, फरवरी आयो, पोइ अन्न जो कदुर पवंदो। छो अन्न मार्केट में घटि हूंदो, महांगो ॾाढो हूंदो। जेका न शइ जॾहिं खुटी वेंदी आहे उन जे कदुर जी ख़बर पोइ पवंदी आहे। जॾहिं महांगी चोट थी वेंदी आहे कदुर क़ीमत जी ख़बर पोइ पवंदी आहे। थोरो घड़ी खन त वेह यार अज़ीज़ाने मन, जॾहिं न क़यामत जो ॾींहुं थींदो, सिज नेज़े जे बराबर होंदो, नफ्सा नफ्सी लगी पई हुंदी, कोई कंहिंखे न सुञाणंदो। मुझे मुस्तफा जो शान को उते ॾिसजा। ओ महशर दिहाड़े मुझो सजणो ॾिसजा, महशर दिहाड़े ओ मुझो दिल पर ॾिसजा, कियां रंग थो लाए ॾोही छॾाए, बुरा बख्शराए वंड वंडण ॾिसजा, महशर दिहाड़े मुझो हुजूर ॾिसजा। अल्लाह फरमायो क़यामत जो दिहाड़ो हूंदो, तमाम
तमाम अंबिया बशमूल अंबिया तमाम मखलूक नफ्सा नफ्सी जे आलम में हुंदी लेकिन मुझा महबूब जी मुझा करीम रब जेके न आधीअ जो उथी करे जेको न आधीअ जो उथी करे तो तहज्जुद जा नफिल पढ़िया हन तवज्जो व मिनल लैल ومن الليل فتهجد به نافلة لك तू असा सजी रात जागी पढ़ो रब घणो राजी थे पर जे मुझो मुस्तफा घणो जागे रब चवे या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला असा जागो रब चे जागो तो लगई भाग जागो तो लगई भाग पर मुझो मुस्तफा जागे रब चे महबूब थोड़ो घट जाग तवज्जो त कर मुझो हुजूर जागे रब चे महबूब घट जाग निस्फहू भला अधरात जाग ये चई रब गाल खत्म कान कई अगर खुदा ते आयत पूरी करे छदे हा त मुझे हुजूर जेला अधरात जगण लाज़मी हुजे हा आशिक माशूक के पाबंद को न कंदो रब फरमायो निस्फहू अविन कुस मिनहु कलीला मुझा महबूब तोखे मुख्तारे कुल बणाए तो छड्या अध रात को घट जाग पो जेतरो वणई ओतरो जाग पर घट जाग अध रात निंड कर मां तोखां तो पुछा दुनिया जे अंदर इहो एतरी चाहत केर कंदो आ चो त जीअं न अमड़ पंहिंजे बच्चे सां प्यार कंदी आ बचड़ा अम्मा ऑफिस जो कम रहला बचड़ा हा पर मां मां हान तुझी घणी मुशक्कत मुखां बर्दाश्त नथी थे बचड़ा थोड़ो आराम कर अम्मा ऑफिस जो कम पुट अल्लाह कंदो खैर थी वेंदो यानी मां जी ममता जेका है उहा बचड़े जे मथा मुशक्कत बर्दाश्त न करे सकदी आ अल्लाह लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद खुदा अबे अम्मा जे हुजर खां पाक आ लेकिन दुनिया के दसे रहो मुझो रब त तहां बि प्यार कंदा हुंदो पर प्यार ॾिसणो थो त मां रब जो ॾिसो पंहिंजे महबूब सां दुनिया जे अंदर हे बटाकी आशिक ताहा करे चोंदो महबूब के ए मुझा सुना हुक्म त करन छा कंदे आसमान मां तारा लाहे अचा हमरा के भले घर को बाहर हमरा भी न सुञाण दो हुजे पर डाड़ हण दो आसमान मां तारा लाहे अचा रब फरमायो ओ दुनिया वारो दुनिया जो मसलूई आशिक वडी बटाक हणी चोंदो महबूब हुक्म कर त मां तारा अल्लाह अचा मां रब तो चो मुझा मुस्तफा आंगुर जो इशारो कर त मां चंद्र के तुझे कदमन में पहुंचाए छया दुनिया जो मसनूई आशिक जो तसव्वुर भी जिथे न पूछे मुझे खुदा पंहिंजे प्यार जी इब्तिदा उथा खां अॻिते कई आहे मुझे अल्लाह फरमायो व मिनल लैल फतहज्जद बिही नाफिलतल लक असा अन यबअसक रब्बुक मकामम महमूदा मुझा महबूब जेके आधीअ जो थी तो नफिल पढ़िया हन तहज्जुद जा नफिल मुझा मुस्तफा इन नफिलन जो मुआविज़ो अज मां रब तो के कयामत जे दी कीअं ॾींदुस हिकड़ी मुझे बेनियाज़ी जी कुर्सी हुंदी बि तो शफादार मुस्तफा जी कुर्सी हुंदी गाल पूरी नथी थे थोड़ो अॻिते वध हिकड़ी मुझे बेनियाज़ी जी कुर्सी बि तो मुस्तफा शफादार जी कुर्सी दुनिया जे अंदर अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन दुनिया जे अंदर तमाम तारीफू मां रब जेला पर महशर में झली दो मान मुझी न मुझे यार जी तारीफ कयो गवाही कुरान करीम जी फतहज्जद बिही नाफिलतल लक असा अन यबअसक रब्बुक मकामम महमूदा हमद चेबो तारीफ के हमद चेबो तारीफ के तेरी महमूद चेबो जंहिंजी तारीफ कही वेंदी आहे रब चयो मुझा मुस्तफा तो दुनिया में मुझी तारीफ कया महशर जे मैदान में कायनात खो तो मुस्तफा जी तारीफ कराए मां रब खुश थींदुसे
5 मिंटन में नंढड़ो हिकड़ो शेर हिकड़ो दलील आशिकन हिकड़ो शेर हिकड़ो दलील कहिड़ो अल्लाह ताला जे ज़ात जा बानड़ो कुरान करीम के छा चइबो आहे चओ अल कुरानुल करीम हुवा कलामुल्लाह अज़्ज़ व जल कुरान करीम कंहिंजो कलाम आहे ॻाल्हायो कंहिंजो कलाम आहे पोइ जीअं हींअर जवाबु ॾिनो हाणे बि ईअं जवाबु ॾिजो जंहिंजो न कलाम हूंदो आहे पहिरियों दफ़ो उहो पाण पढ़ी ॿुधाईंदो आहे या कंहिं ॿिए खां ॿुधाईंदो आहे चुप थी वियो सच्चाई छुप नहीं सकती सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से लतीफ सोने जी जेका शायरी आ पहिरों दफ़ो कंहिं पढ़ी जो लतीफ पाण जवाब ॾे न लतीफ पाण पढ़ी ठीक आ सचल जी शायरी सचल ॻाल्हायो सचल पाण पढ़ी जेको पढ़ंदो आ उनखे ख़बर सभ हूंदी आ जवाब ॾे अल्लाह त ज़ुबान खां पाक आ छो अल्लाह ज़ुबान खां भला जिब्राइल जी ज़ुबान किथों आणींदे ॻाल्हाए न जिब्राइल त नूरानी मलाइका न पोइ जवाब ॾे कलाम अल्लाह जो ज़ुबान कंहिंजी मां दुनिया ॿुधो आहे वरी दिल खोले चओ कलाम त मुंहिंजे रब जो ज़ुबान कंहिं मां निकितो नथो चवी भले न चओ आशिकन खे अम्मा नालो ई मुंहिंजो आशिक रखी छॾियो आशिक अली अजीजाने मन गौर सां ॿुध ज़ुबाने मुस्तफ़ा मां अल्लाह जो कलाम ॿुधण वारा ज़रा गौर त कर अल्लाह पंहिंजे कलाम जे लाइ ज़ुबान कंहिंजी इंतखाब कयो जो पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ज़ुबान जो यानी जंहिंजो नालो क़ुरान आहे उहो मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़ुबान आहे जंहिंजो नालो क़ुरान आहे उहो मुंहिंजे मुस्तफ़ा जी पोइ चवण दे मूंखे अल्लाह जो क़ुरान हरफन में आयो अल्लाह जो कलाम हरफन में आयो त ज़मीन ते उन क़ुरान चवरायो अल्लाह जो कलाम सूरत में आयो उन मुहम्मद मुस्तफ़ा दिल पर चवरा दुनिया जो दस्तूर प्रैक्टिकल दुनिया जो दस्तूर छुरी पहिरीं प्रैक्टिकल बैद में बुखा तो पूछा मुझे सोने नबी जा नबूवत का पहिरीं 40 साल मक्के में कीअं गुज़रिया जवाब दे कुरान त 40 साल बाद आयो मुझे मुस्तफा जा 40 साल कीअं गुज़रिया दिल खोले चओ मक्के जा सरदार मक्के जा कुफार मुशरिकीन मक्का अगर पूरे मक्के जे अंदर को अमीन ॻोल्हणो हूंदो हुयो त अम्मा आमिना जे लाल ते अची हथड़ो रखंदा हुया को सरदार ॻोल्हणो हूंदो हुयो को सिद्दीक़ ॻोल्हणो हूंदो हुयो को वफ़ादार ॻोल्हणो हूंदो हुयो को यतीमन जो यार ॻोल्हणो हूंदो हुयो पंहिंजे सरदारनि ते हथ कोन रखंदा हुया चवण दे सजण साईं जे ग़ुलाम खे अगर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अमानतूं रखणियूं हूंदियूं हुयूं पंहिंजन खे कोन ॾींदा हा मुंहिंजे मुस्तफ़ा जे कदमनि में रखी वेंदा हुया वो आखिरी शेर जी उठा तो बेहद ने क्या अजब हद कर दी बेहद ने क्या अजब हद कर दी अरे खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीर मोहम्मद कर दी व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह मुस्तफा जाने बेना शम्ए बज़ में हिदायत तेरा जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चांद जे सुहानी घड़ी चमका तैबा का चांद उस दिल अफरोज़े साअत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत तेरा
सलाम शम्अ बज़ में हिदायत ला, वो हमारा